ज़ुल्हज जा जेके इब्तिदाई 10 ॾिहाड़ा आहिनि इहे वॾी अज़मत वारा ॾिहाड़ा आहिनि। जेको माण्हू हज ते न वियो आहे, पंहिंजे घर मौजूद आहे, पंहिंजे मुल्क में पंहिंजे इलाक़े में मौजूद आहे ऐं उनजो इरादो क़ुर्बानी करण जो आहे, उहो साहिब निसाब आहे। क़ुर्बानी उन जे मथां वाजिब आहे। उन क़ुर्बानी जे लाइ जानवर ख़रीद कयो आहे, क़ुर्बानी कंदो त उन शख़्स जे लाइ मुस्तहब अमल इहो आहे त उहो हाजिन सां मुशाबिहत रखण जे लाइ इन्हनि 10 ॾिहाड़नि जे अंदरि पंहिंजे जिस्म जा वार न लाहे, पंहिंजा नाखून न कटे, पंहिंजे जिस्म जा वार न लाहे, ताकि इन जी मुशाबिहत हाजिन सां थिए ऐं इन खे बि मुशाबिहत करण जो सवाब मिलंदो। मुस्तहब अमल आहे। हर इबादत जो वक़्त हूंदो आहे। हज जे मौके ते अफ़ज़ल इबादत हज, रमज़ान जे महीने में अफ़ज़ल इबादत रोज़ो, ईद वारे दिहाड़े अफ़ज़ल इबादत ईद नमाज, जिहाद जे मौके ते अफ़ज़ल इबादत जिहाद, नमाज जे वक़्त अफ़ज़ल इबादत नमाज, इएं ही क़ुर्बानी वारे ईद उल अज़हा वारे ॾींहुं सभ खां अफ़ज़ल इबादत अल्लाह जी राह में जानवर क़ुर्बान करण। क़ुर्बानी जे मुतालिक ॻाल्हाइण खां पहिरियां जुमे जे बारे में मां हिकड़ी नबी साईं जी हदीस पाक तहां जी ख़िदमत में पेश कयां। हिकड़ी हदीस पाक में सोने मोहम्मद फरमायो, सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी सोने फरमायो जुमे वारे ॾींहुं जॾहिं जुमे नमाज जो वक़्त थींदो आहे त अल्लाह जा मलाइका मस्जिद जे दरवाज़े ते बीह रहंदा आहिनि, उन्हनि जी ड्यूटी लॻंदी आहे त जेको नमाज जे लाइ मस्जिद में ईंदो आहे त उन जी उहे एंट्री कंदा आहिनि, उन जो नालो दर्ज कंदा आहिनि ऐं उन जे लाइ सवाब लिखंदा आहिनि। सवाब कीअं लिखंदा आहिनि? जेको शख्स सब खां पहिरियां मस्जिद में नमाज जे लाइ दाखिल थींदो आहे, अल्लाह जा मलाइका उन जे लाइ उठ क़ुर्बान करण जो सवाब लिखंदा आहिनि। बुखारी शरीफ जी हदीस। जेको सब खां पहिरियां जुमे वारे ॾींहुं अल्लाह जे घर में नमाज पढ़ण जे इरादे सां ईंदो आहे त अल्लाह जा मलाइका उठ ज़बा करण जो सवाब नामा आमाल में लिखंदा। उठ जी केॾी क़ीमत आहे, माण्हू पाण अंदाज़ो लगाए त जेतिरो कीमती जानवर उनखे ज़बा करण जो सवाब केतिरो, ऐं करणो छा आहे? सिर्फ वक्ती मस्जिद में अचणो आहे, गुसल करे, हदीस पाक में आ, गुसल करे नमाज की तैयारी करे सब खां पहिरियां जेको जुमे जे लाइ ईंदो आहे, फरिश्ता उन जे लाइ उठ जी क़ुर्बानी जो सवाब लिखंदा आहिनि। कयां त कोन क़ुर्बानी, पैसा ख़र्च कोन थिया, उठ ख़रीद कोन थियो, उठ ज़बा कोन कई, सिर्फ नमाज की फिक्र में जल्दी तैयार थी करे अल्लाह जे घर आयो। इन जज्बे ऐं इन शौक़ जे करे अल्लाह सही उन जे आमाल नामे में उठ जी क़ुर्बानी जो सवाब लिखराए छॾियो। ऐं जेको ॿिए नंबर ते शख्स ईंदो आहे त अल्लाह जा मलाइका उन जे लाइ गऊं ज़बा करण जो सवाब लिखंदा आहिनि त हिन अल्लाह जे रस्ते में गऊं क़ुर्बान कई। जेको 3 नंबर ते ईंदो आहे, अल्लाह जा फरिश्ता उन जे लाइ बकरी ज़बा करण जो सवाब लिखी छॾींदा आहिनि त इन अल्लाह जे राह में बकरी ज़बा कई। जेको 4थे नंबर ते ईंदो आहे, उन जे लाइ अल्लाह जा मलाइका दुंबे जो सवाब लिखंदा आहिनि। ऐं
जेको 5 नंबर ते ईंदो आहे उन जे लाइ मुर्गी जो सवाब ऐं जेको आख़िर में 6 नंबर ते ईंदो आहे उन जे लाइ हिकिड़ो मुर्गी जो अंडो अल्लाह जे रस्ते में सदके करण जो सवाब लिखी छॾींदा। उन खां बाद अल्लाह जा मलाइका दफ़्तर बंदि करे जॾहिं इमाम ख़ुतबे जे लाइ मेंबर ते वेहंदो आहे त अल्लाह जा मलाइका दफ़्तर बंदि करे इमाम साहब जो ख़ुतबो ॿुधण जे लाइ वेही रहंदा। जेके बाद में ईंदा उन्हनि खे उन्हनि जी नमाज थींदी पर उन जे अचण जो उन्हनि खे सवाब या फज़ीलत न मिलंदी, छो त उहे ताख़ीर सां आया, बेफ़िक्री सां आया। जज़्बो ऐं शौक़ इहो आहे त इंसान जुमे वारे ॾींहुं सभ खां पहिरियां पंहिंजे जिस्म खे पाक करे पाकीज़ा कपिड़ा पाए सभ खां पहिरियां अल्लाह जे घर में अची करे वेही रहे। ऐं हदीस पाक में आहे जेको माण्हू नमाज जे इंतज़ार में अची अल्लाह जे घर में वेहंदो आहे जेसी ताईं मस्जिद में मौजूद हूंदो आहे अल्लाह जा मलाइका उन जे लाइ नमाज पढ़ण जो सवाब लिखंदा आहिनि। पढ़े कोन थो न, इंतज़ार में वेठो आहे। इंतज़ारु सलाती सलातुन, नमाज जो इंतज़ार भी नमाज वांगुरु आहे। इंतज़ार में भी नमाज जो सवाब आहे। जेको अल्लाह जे घर में अची नमाज जो मुंतज़िर थियो वेठो आहे त मां नमाज पढ़ंदुसि, सॼे दुनिया जा कमकार छॾे अल्लाह जे घर में अची वेही रहियो आहे त मूंखे नमाज पढ़णी। क़ुर्बानी वारो हुकुम इहो हर उम्मत जे लाइ हुयो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी सोहणे नबी सईं ताईं हर उम्मत जे लाइ क़ुर्बानी जो हुकुम हुयो। तरीक़ेकार मुख़्तलिफ़ हुयो, शराइत मुख़्तलिफ़ हुया, लेकिन क़ुर्बानी सभिनि जे लाइ हुई। अॻिलिन उम्मतनि में जॾहिं क़ुर्बानी को कंदो हुयो जानवर खे त गोश्त उहे न खाईंदा हुया, हिकिड़े मैदान ते गोश्त रखी छॾींदा हुया। आसमान खां हिकिड़ी बिजली या बाहि अची करे उन गोश्त खे साड़े ख़तम करे वेंदी हुई। पोइ सम्झंदा हुया त हाणे असांजी क़ुर्बानी क़बूल थी वई। असांजे लाइ केॾी सहूलत आहे, केॾी सआदत आहे त जानवर पाण ज़बह कयूं था ऐं गोश्त भी पाण खाऊं था। क़ुर्बानी जे मुतालिक़ 3 फज़ीलतूं नबी सईं बयान फरमायूं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरीं फज़ीलत बयान फरमाई त ईद उल अज़हा वारे ॾिहाड़े अल्लाह सईं खे पंहिंजे बाननि जो सभ खां महबूब अमल इहो हूंदो आहे त अल्लाह जा बाना अल्लाह जी राह में जानवर क़ुर्बान करिन। सभ खां प्यारो अमल, सभ खां प्यारी इबादत, अल्लाह जी महबूब इबादत ईद उल अज़हा वारे ॾिहाड़े अल्लाह जी राह में जानवर क़ुर्बान करण। ॿी फज़ीलत नबी सोणे बयान फरमायो जॾहिं अल्लाह जो बानो जानवर क़ुर्बान कंदो आहे त क़यामत वारे ॾिहाड़े उहो क़ुर्बान कयल जानवर पंहिंजे तमाम आज़ा समेत, पंहिंजे वारनि समेत, खल समेत, खुरनि समेत ऐं पंहिंजी गर्दो गुबार समेत जेके भी शयूं असां उछलायूं था समूरियूं शयूं क़ुर्बानी करण वारे जे नामाए आमाल में तोड़ियूं वेंदियूं। जॾहिं असां जानवर ज़बह कयूं था, सिंग उछलायूं था, असांजे कम जा न आहिनि, खुर उछलायूं था, ओझ जो कचरो उछलायूं था, लेकिन क़यामत वारे ॾिहाड़े आमाल नामे में नेकिन वारे तराज़ू में क़ुर्बानी करण वारे शख्स जे लाइ इहे भी बतौर नेकियूं तोड़ियूं वेंदियूं। या केॾी वॾी सआदत आहे। 3 नंबर ते नबी सईं फरमायो जॾहिं अल्लाह जो बानो अल्लाह जी राह में जानवर क़ुर्बान कंदो आहे, जानवर जी सिरी ते छुरी हलाईंदो आहे, उन जानवर जे रगन मां रत बाद में किरंदी आहे ज़मीन ते, अल्लाह जे अर्श ते उन जी क़ुर्बानी पहिरियां क़बूल थींदी आहे। केॾी वॾी सआदत आहे।
आखिर में नबी सही फरमायो पंहिंजे खुश दिली से अल्लाह जी राह में जानवर कुर्बान कयो। आखिरी जुमले के समझो, खुश दिली से पंहिंजा जानवर कुर्बान कयो। छो नबी सही इहो जुमलो छो बयान फरमायो? ताकि उन्हनि जे दिल में ज़बा जे वक़्त इहो ख्याल ना अचे त मां 1.5 लख जो जानवर वरतो आ, 2 लख जो वरतो आ, 50,000 जो वरतो आ, छुरी फेरियांस तो समूरा पैसा ज़ाया। शैतान मुमकिना वसवसो विझे, हेडो महंगो जानवर वरतुई, हाणे छुरी तो हलाए, पैसा ज़ाया। पर सोने मोहम्मद फरमायो खुश दिली से कुर्बानी कयो, पंहिंजे दिल में इहो ख्याल कयो त मां जेको जानवर ज़बा कयां थो इहो मुंहिंजो अमल अॼोके ॾींहं में अल्लाह के सब खां वधीक महबूब आ। पोइ इहो ख्याल ईंदो त मां जेको आहे पैसा ज़ाया थियनि था, अल्लाह जो प्यारो अमल कयां थो। जॾहिं इहो ख्याल हूंदो त ही जानवर मां जेको ज़बा कयां थो इन जा समूरा आज़ा मुखे नेकिन जी सूरत में मिलंदा, पैसा ख्याल न ईंदा। जॾहिं इहो ख्याल हूंदो मां छुरी हलायां थो, रत जा टेड़ा ज़मीन ते किरण खां पहिरियां अल्लाह क़बूल कंदो, वो पैसनि ॾे ख्याल न वेंदो। इन करे नबी सही फरमायो खुश दिली सां कुर्बानी कयो, तंग दिली सां न कयो, खुश दिली सां। ऐं जानवर कहिड़ो ज़बा करणो आहे उम्र जे एतबार सां समझी छॾियो। जेकॾहिं तव्हां उठ ज़बा कयो था त उठ जी उम्र कम अज कम 5 साल हुजे, 5 सालन खां घटि न हुजे, वधीक बलिया हुजे, घटि न हुजे। जेकॾहिं तव्हां गऊं मेंह या इन्हनि जा नर ज़बा कयो था त उन जी उम्र 2 साल हुजे, 2 साल खां घटि न हुजे। ऐं जेकॾहिं तव्हां बकरी ज़बा कयो था, बकरो ज़बा कयो था त उन जी उम्र कम अज कम 1 साल हुजे, 1 साल खां घटि न हुजे। जेकॾहिं तव्हां दुंबो ज़बा कयो था ऐं उहो 6 महीननि जो आहे पर जसामत में साल जे बराबर नज़र थो अचे त उन जी भी कुर्बानी जायज़ आहे। जसामत में ॾिसण में थुलो मतारो आहे, सेहतमंद आहे त उन जी भी कुर्बानी जायज़ आहे। 6 महीने वारो जेको तरतीब आहे सिर्फ़ दुंबे जे लाइ आहे, ॿियनि जान बकरी वग़ैरह जे लाइ साल हुजण शर्त आहे। उन खां बाद कहिड़ा ऐबदार जानवर जंहिंजी कुर्बानी जायज़ न आहे, जानवर जा ऐब समझो, पोइ कुर्बानी करण वारे जा ऐब भी समझो। कहिड़नि ऐबनि जे करे जानवर जी कुर्बानी जायज़ न आहे ऐं कहिड़े ऐबनि जे करे कुर्बानी करण वारे जी कुर्बानी जायज़ न आहे। असां हमेशा जानवर जा ऐब ॾिसंदा आहियूं, लेकिन कुर्बानी करण वारे जे ऐब ॾे ख्याल न हूंदो आहे, उहो भी त ऐबदार न हुजे। जानवर जा कहिड़ा ऐब उसूली तौर समझी छॾियो। जंहिं ऐब सां जानवर जी खूबसूरती में फ़र्क़ थो पए, जंहिं ऐब सां जानवर जी सेहत में फ़र्क़ थो पए, जंहिं ऐब सां जानवर जे गोश्त में फ़र्क़ थो पए, अहिड़े ऐब जे करे कुर्बानी जायज़ न आहे। इहा हिकिड़ो उसूली फार्मूलो आहे। जेको भी ऐब आहे जैसा जानवर जी खूबसूरती में फ़र्क़ पइजी वियो, सेहत में फ़र्क़ पइजी वियो या वरी गोश्त में फ़र्क़ पइजी वियो त उन ऐब जे हूंदे जानवर जी कुर्बानी जायज़ न आहे। मसलन जानवर जो कन 3/4 खां वधीक कटजी वियो, कुर्बानी जायज़। जानवर जो पुछ 3/4 खां वधीक कटजी वियो, कुर्बानी जायज़ न आहे। ऐब पैदा थी वियो, खूबसूरती में फ़र्क़ पइजी वियो, सिंग मुंडो टुटी वियो, खूबसूरती में फ़र्क़ पइजी वियो, कुर्बानी जायज़ न आहे। या इन्ही तरीक़े सां जानवर बीमार आहे,
उनके ख़ारिश आ, उनके बुखार आ, त इहो जानवर जी सिहत में ऐब आ, जंहिंजे करे सिहत में फ़र्क़ु थो पए। ऐं एतिरो बीमार आ जो उहो गाहु नथो खाई सघे त इन जी क़ुर्बानी जाइज़ न। हल्को फुल्को बुखार आ, गाहु चङी तरह खाए थो, हल्की फुल्की ख़ारिश आ, गाहु चङी तरह खाए थो, त पोइ क़ुर्बानी जाइज़ आ। इंतिहाई ज़्यादा बीमार आ जो गाहु खाइण जी बि उनखे ताक़त न आहे, त पोइ ऐबदार आ, इन जी क़ुर्बानी न थींदी। टीं शइ, इंतिहाई कमज़ोर जानवर। अच्छा, बीमारी जे करे गोश्त में भी फ़र्क़ु पवंदो आहे, असर पवंदो आहे। टीं शइ, इंतिहाई कमज़ोर जानवर जंहिंमें घुमण जी ताक़त ई न हुजे, जंगनि में जेको आहे मिखु ई न हुजेसि, घुमी नथो सघे या ज़बा वारी जगह ताईं नथो वञी सघे, त इहो इंतिहाई कमज़ोर जानवर आ, इन जी क़ुर्बानी न थींदी। जंग भॻल आ, उहा जंग इस्तेमाल नथो करे, चइनि जंगनि मञा हिकिड़ी बि भॻल आ, या जंग में तकलीफ़ आ, उहा जंग इस्तेमाल नथो करे, उनखे गिहले थो, त पोइ क़ुर्बानी न थींदी। थोड़ी घणी तकलीफ़ आ, पर उहो उन जंग के ज़मीन ते रखी उनखे इस्तेमाल करे थो, उनखे ज़ोर ॾे थो, त उन जी क़ुर्बानी थींदी। इहे आहिनि जानवर जा ऐब, जंहिंजे करे जानवर जी क़ुर्बानी न थींदी आहे। क़ुर्बानी करण वारे में कहिड़ा ऐब जंहिंजे करे उन जी क़ुर्बानी न थींदी? पहिरियों ऐब, क़ुर्बानी करण वारे शख़्स जो अक़ीदो सही हुजे, अल्लाह सां कंहिंखे शरीक न कंदो हुजे, अंबिया जे मुतालिक उन जे दिल में को ग़लत अक़ीदो न हुजे, सहाबा सां अदावत करण वारो न हुजे, क़ुरान सां दुश्मनी करण वारो न हुजे, हदीस जो इनकारी न हुजे, ग़ैरुल्लाह जे साम्हूं मथो झुकाइण वारो न हुजे। पहिरियों ऐब अक़ीदो दुरुस्त। ॿियों ऐब, उन जी आमदनी हराम न हुजे, चोर, सूदखोर, बेईमानी ऐं फराड सां कमाइण वारो, हराम आमदनी सां ख़रीद थियल जानवर जी क़ुर्बानी न थींदी आहे। इहो क़ुर्बानी करण वारे जो ॿियों ऐब आहे। टियों ऐब, नीयत साफ़ हुजेसि। नीयत साफ़ हुजेसि, जेको जानवर क़ुर्बान करे थो उहो अल्लाह खे राज़ी करण जे लाइ क़ुर्बान करे, सिर्फ़ गोश्त खाइण जे लाइ न करे, त चलो पंहिंजो जानवर थी पवंदो, कंहिंजे शापर खणी न वञिणो पवंदो, पंहिंजो जानवर घर में गोश्त इस्तेमाल कंदासीं, इहा नीयत न हुजेसि। सिर्फ़ गोश्त खाइण जी नीयत सां जेकॾहिं को जानवर ज़बह करे थो त उन जी क़ुर्बानी अल्लाह वटि क़बूल न आहे। इहे टे ऐब आहिनि जेके क़ुर्बानी करण वारे सां मुतालिक़। ऐं जॾहिं तव्हां इज्तिमाई क़ुर्बानी कयो, जंहिंमें 7 हिस्सा शरीक कयो था, त उन में बि इन्हनि शयुनि जो ख़्याल हुजे। हिस्सा 7 हुजनि या घटि हुजनि, 7 खां वधीक न हुजनि। ऐं उन्हनि 7 माण्हुनि में को ग़लत अक़ीदे वारो न हुजे, को ग़लत आमदनी वारो न हुजे, को ग़लत नीयत वारो न हुजे। आमदनी भी 7 माण्हुनि जी सही हुजे, अक़ीदो भी सही हुजे, नीयत भी सही हुजे, उन्हनि खे शरीक कयो। साईं, मां प्राइवेट स्कूल पढ़ायां थो। स्कूल जो प्रिंसिपल मूंखे 12,000 तनख़्वाह ॾे थो। जॾहिं ऑफिसर अचनि था त उन्हनि खे 18,000 ॿुधाए थो। प्रिंसिपल जी इन कूड़ में मां शामिल त न आहियां। जेकॾहिं उहो प्रिंसिपल तनख़्वाह वसूल करे थो ऑफिसरनि खां ऐं उस्तादनि जे एतबार सां 18,000 ऑफिसरनि खां वठे थो, उस्तादनि खे 12,000 ॾे थो, त जेका मथियां 6,000 आहिनि उहे प्रिंसिपल जे लाइ हराम आहिनि। छो त उहो
बेईमानी करे थो, धोखो ॾिए थो। ऐं जेकॾहिं प्राइवेट स्कूल जे एतबार सां उहो तनख़्वाह आफ़ीसरनि खां या सरकारी इदारे खां नथो वठे, बल्कि ॿारनि जी फ़ीस जेकी मुक़ररु हूंदी आहे उन मथां वठे थो, त इन में तनख़्वाह 12,000 ॾिए थो ऐं मथियनि आफ़ीसरनि खे ॿुधाए 18 थो, त इहो ॿुधाइण जो कूड़ आहे। इहो आफ़ीसरनि सां हिकिड़ी बेईमानी आहे, हिकिड़ो फराड आहे। इन में उस्ताद मुलविस न आहे। हा, जेकॾहिं आफ़ीसर उस्ताद खां पुछा कनि तुंहिंजी तनख़्वाह घणी आहे, पोइ उनखे सिधी ॾिसणी आहे त मुंहिंजी 12,000 तनख़्वाह आहे। जेकॾहिं उहो बि 18 ॾसींदो त उहो प्रिंसिपल जे कूड़ में बराबरि जो गुनाह जो शरीक थींदो।